वाह साईं हाज़र छा था चओ थोरो ॿुधाइजो ॿुधा 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 न थोरो तव्हां भला जेका शइ आहे मां को ज़बरदस्ती तव्हां नथो करायां न तव्हां अॻो जेको चओ पिया उहो हाणे ॿुधायो थोरो ॿुधायो दादा छा आहे अज़ाब न मतिलबु तव्हां छा था चवणु असां तव्हांखे जवाब न ॾिनोसीं वरी हा हा तव्हां ॿुधायो सर ॻाल्हि इहा आहे त माना पलाल छेड़ो असांखे मना हूंदो आहे पलाल अधु खयोसीं तव्हां चवण अधु वरी ॿिए जे करे खणी ईंदासीं ॻाल्हि इहा आहे असां जवाब ई तोखे न ॾींदासीं तुंहिंजी बि इज़त कईसीं माना जेको तव्हांखे छेणूं ऐं पलाल न आहे खाइणो हा उहो भली रस्ते में पियो हुजे गंद किचिरे वारो हुजे तव्हां न डोज़र ॿियो सिस्टम थींदो आहे हुनजे लाइ को लेपे ॿेपे वारो उहो थींदो आहे माना जेको माना उहो कहिड़ो थींदो आहे पोइ जेके वॾा न आहिनि ब्लेड उन्हनि सां पोइ छेड़ो वेड़ो मिलबो आहे अच्छा हा हलो अहिड़ी ठीकु आहे ग़लति न आहे तव्हां ग़लति मां नथो चवां मां बि तव्हां खां पुछां थो अगरि भला मां बि कानून थो सम्झणु चाहियां न मां कानून थो सम्झणु चाहियां त हे जेको आहे मिसाल आहे पलाल जी हीअ लप पई आहे हिते गंद किचिरो कोई उछले वियो आहे हिते असांजो बि न आहे हाणे इहो आहे हितां गंद किचिरो वारो ट्रैक्टर आहे खाइण आयो आहे शहर मां गंद किचिरो पियो खणे हाणे मां जेकॾहिं चयो आहे त तव्हां इहे गंद जेको किचिरो पियो आहे रस्ते में इहो बि खणी विझो हाणे हिननि जो चवणु इहो आहे त कानूननि असांखे पलाल खाइणु मना भली रस्ते में पियो हुजे माना गंद किचिरे में पलाल कोई अछो न आहे माल वाल खाइण वारो न आहे हे कोई गंद किचिरे वारो पलाल ई हिते उछले वियो आहे त हाणे इहो खणे केरु माना इन जे लाइ अलॻि गाॾी आहे त उहा कहिड़ी गाॾी हूंदी आहे न हे चवनि था ॿी गाॾी हूंदी आहे उहो थोरो मां त कॾहिं ज़िंदगी में उहा गाॾी ॾिठी ई न आहे त थोरो तव्हां बि त सम्झायो न हा न असांजी ड्यूटी न तव्हांखे हक़ु आहे खाइणु अगरि त खणो न आहे त मां त ईअं न मां बि रिक्वेस्ट थो कयां तव्हांखे ईअं पर भाऊ जन चवंदा तव्हांखे चेयरमैन साहिब जी या सफ़ाई जो जेको सैनिटरी इंस्पेक्टर आहे उनजी मना त माना पलाल ऐं छेणूं न आहे खाइणु त पोइ बसि सही आहे भली न खणो भई का ॻाल्हि न आहे असां तव्हांखे कोन था हा उहो त ठीकु आहे तव्हांखे गंद किचिरो सॼो ॾींहुं माना 30 रोज़ 12 महीनो तव्हांखे त कमु त इहो ई करिणो आहे न माना वरी नई ड्यूटी त तव्हांखे न मिलंदी त पोइ अधु मां त चवां छो अगरि खाइणो आहे त खणो न आहे खणो त वरी छॾे ॾियो हा हा ॾिसो न मां बि सम्झणु थो चाहियां आईंदा तव्हां उहो ग़लति ॻाल्हि या ग़लति कमु छो करायूं आहे तव्हां हा न त उहे पलाल वाक़ई असांखे मना आहे उहे असां तव्हांखे जवाबु न ॾिनोसीं उहो बि हा कईसीं न भाउ ॾिसो त सही न पलाल तव्हां उहो मना हूंदी जेकॾहिं तव्हां कंहिंखे माल चारे जो ढोई ॾियो हे बाबा गंद किचिरो आहे उहो उन में पलाल अची सघे थो गंद किचिरो कहिड़े बि क़िस्म जो थी सघे थो न को ढोर मुअल माना को रस्ते में पियो हूंदो उहो बि तव्हांखे खाइणो आहे माना सफ़ाई गॾा मरी विया आहिनि कुता मरी विया आहिनि खणी ईंदा आहियूं लावारिस लाश हूंदा आहिनि उहे बि खणाए ईंदा आहिनि उहे बि खणा त बाक़ी माना हे गंद किचिरो माना इहो छो न न वजह त हुजे नी साईं माना पलाल माल जो हूंदो आहे उछले विया नी त हाणे गंद जेको उछले विया त खणे केरु हाणे इहो मां जेकॾहिं ॾिसां न उन्हनि खे उछलींदे मुंहिंजो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त हीउ जेकॾहिं पियो हूंदो त ॿिया बि गंद हिन जे मथां उछले वेंदा पोइ छा थींदो जो हिते तव्हां मस त हे ॾिसे थो हिते केतिरो गंद हूंदो अञा ते वॾो हिते गंद किचिरो कुता ॿिला मुअल पिया हूंदा हिन जी मस माना जेको आहे थोरो कयो आहे पर जेकॾहिं अॼु इहो माना अलाए केरु उछले विया आहिनि इहो पियो हूंदो वरी पोइ पाड़े वड़े वारा गंद हिते उछले वियो मुंहिंजो माना इन करे मां तव्हांखे अर्ज़ु कयो आहे ॿियो को मुंहिंजो कोन आहे महिरबानी तव्हांजी अदा टाउन अमलो जेको आहे उहो जेको आहे राज़ी थियो आहे असां सां जेको आहे तयारु थियो आहे इहो खाइण जे लाइ महिरबानी आहे हिननि जी वॾी भाऊ जेको सफ़ाई अमले जो इंचार्ज आहे भाऊ ड्राइवर साहिबु ऐं इहे जेके दोस्त आहिनि हिननि जी वॾी महिरबानी अगरि असल में न खणनि हा त हिते गंद ॿिया बि उछले वञनि हा असां लाइ वॾो आज़ारु थी वञे हा